पहिरें मां सवाल ही हल कयो आहे। ॾिसो हिते हिन में मुंहिंजो ग़लती थियो आहे। जॾहिं मां पेज चेंज कयमि न, हिते हाणे हेसि ताईं सही आहे। हिन खां पोइ हिते ॾिसो 5/2 आहे ऐं हिते मां छा लिखियो आहे 2/5। इहो या उल्टो थियो आहे, इन जे करे सभु जवाबु ग़लति आहे। ऐं इन खे मां वरी हल कयां थो 5/2 काटू 9/4 ऐं हिन जो नंढी आहे मुंहिंजो कुझु करण 4 ईंदो। 2 4 खे घणा दफ़ा लॻे थो, 2 दफ़ा लॻे थो। 2 सां ज़रूर में 10, हीअ 4 पाण 1 9, 10 में 9 या 1/4। हीअ असांजो जवाबु थियो। टे पहिरें जो 1/4 सही आहे, हीअ ग़लति आहे। तिन जो हीअ हिसाबु हिते मां ग़लती कयो आहे, उल्टो लिखियमि। सही आहे। हाणे वरी हल कयूं था। ॿियो नंबर सुवालु आहे। मुंहिंजे बुक जो ॿियो नंबर सुवालु आहे इहो। 1.4 मश्क आहे। मश्क 1.4 क्वेश्चन नंबर ॿियों असां वटि आहे। क्वेश्चन नंबर ॿियों आहे असां वटि। वरी ब्रैकेट 3 सॼा 1/2 वाधू विची ब्रैकेट नंढी ब्रैकेट 10 सॼा 2/5 काटो 5 सॼा 1/3 नंढी ब्रैकेट बंद वंड 3 सॼा 2/3 विची ब्रैकेट बंद काटू 1 सॼा 1/5 वॾी ब्रैकेट बंद। सही आहे। इहे असांजो सुवालु आहे। इन जो हल कंदासीं असां। हाणे इन खे सॼे खे ख़तमु कंदासीं। 2 3 6 चऊं 1 7 7/2 वाधू 5 ॾह 50 50 2 52 52/5 काटू 3 15 15 1 16 16/3 ऐं डिवाइड वंड 3 9 9 2 11 11/3 क्लोज़ काटू 1 5 5 5 1 6 6/5 थियो पंहिंजो 7/2 वाधू। हाणे जो नंढी आहे पंहिंजो बदल कंदासीं। जेको वॾो अदद आहे उन खे नंढो अदद लॻे, जे न लॻे त वॾे अदद जो खोड़ो अॻिते वधाईंदा वेंदासीं। सही आहे। त 5 खे नथो 3 5 खे नथो लॻे, 5 खे वधाए 10 पोइ नथो लॻे 3 3 15 15 खे 3 लॻे थो। त असांजो नंढी आहे पंहिंजो बदल 15 ईंदो। 5 15 खे घणा दफ़ा 3 दफ़ा लॻे थो। 52,000 3 कंदासीं। 2 3 6 5 3 15 काटू 3 15 खे घणा दफ़ा लॻे थो 5 दफ़ा लॻे थो। 16 खे 5 सां ज़रूरु ॾींदासीं। 15 1 16 2 3 48 4 64 500 80 580 ऐं हिते डिवाइड आहे। हिनखे ज़रब जी निशानी ॾेई अंश छेद थींदो, छेद अंश थींदो, उल्टो थींदो, रेसिप्रोकल इंग्लिश में चवंदासीं।
3 11 काटू 6 भांगे 5 वॾी ब्रैकेट बंदि। यही आहे असांजो 7 भांगे 2 वाधू 7 भांगे 2 वाधू। हाणे हिते काटू कट कंदासीं। 0 मां 6 विया, घणा बचिया? 6 मां 0 विया 6, 5 मां 8 नथा वञनि, 15 मां 8 विया, घणा बचिया? 7 भांगे 15 ज़रबिया 3 भांगे 11 वॾी ब्रैकेट काटू 6 भांगे वॾी ब्रैकेट बंदि। 7 भांगे 2 ईअं असां हल कंदासीं। या पहिरें नंढी ब्रैकेट खे चढ़ाईंदासीं, पोइ विची ब्रैकेट खे चढ़ाईंदासीं, पोइ वॾी ब्रैकेट खे चढ़ाईंदासीं, ईअं हल कंदा वेंदासीं। सही आहे। हाणे ज़रब में इहो आहे त अहिड़ो खोड़ो हुजे जो अनसही छेद खे आम्हूं साम्हूं लॻे या क्रॉसिंग में लॻे। ॾिसूं था क्रॉसिंग में लॻनि था। 3 पाण खे हिकु दफ़ो, 15 खे 15। हाणे आम्हूं साम्हूं ऐं क्रॉसिंग में नथा लॻनि त पोइ छा कंदासीं? अंश खे अंश सां ज़रब ॾींदासीं ऐं छेद खे छेद सां ज़रब ॾींदासीं। 74 76 50 55 काटू 6 भांगे 5 सही आहे। अॻिते हले असां कंदासीं पंहिंजो नंढी आम पंज कंदासीं। 55 ऐं 2 जो छा थींदो? 55 खे नथो लॻे, 50 जो खोड़ो अॻिते वधाईंदासीं 110। 110 खे 2 लॻे थो। 2 घणा दफ़ा लॻे थो 110 खे? पहिरियों ॾिसांसीं 11 खे घणा दफ़ा लॻे थो। हीअ पंहिंजा 5 ॾू 10 हिते ॾींदासीं ज़रब 5 ॾू 10 ऐं घणा बचिया? 1 बचियो। 1 हिन खे 0 खे मिलियो, हीअ थियो 10 वरी 5 ॾू 10 मतिलबु 55 दफ़ा लॻो। 55 ज़रब 7 7 5 35 5 आयो 3 मथे वरी 7 5 35 35 3 38 वाधू ऐं वरी 55 हिन 110 खे घणा दफ़ा 2 दफ़ा लॻे थो। हिन खे ज़रब 2 सां ॾींदासीं। 6 ॾू 12 2 आयो 1 मथे 7 ॾू 14 14 1 15 काटू जी निशानी 6 भांगे 5 ब्रैकेट क्लोज। हाणे हिन जो 5 ऐं हिन जो घणो थींदो? 5 हर उन अदद खे लॻंदो जंहिंजो हिकु 0 या 5 हुजे। हिन जो हिकु 0 आहे त मतिलबु 110 खे लॻंदो, 110 खे लॻंदो ऐं 110 घणा दफ़ा लॻंदो? 110 खे घणा दफ़ा लॻंदो? 1 दफ़ो लॻंदो। हिक सां ज़रब ॾींदासीं इन जोड़ जे उपत खे। हाणे 1 सां ज़रब ॾींदासीं साॻियो ई ईंदो। हाणे जोड़ कंदासीं हिन जो 2 5 7 5 8 13 3 आयो 1 मथे 3 आयो 1 मथे 1 1 1 2 2 3 5 काटू। हाणे 5 घणा दफ़ा लॻे थो 110 खे? 2 5 10 पहिरें 11 खे 2 दफ़ा लॻो, पोइ 1 बचियो, 1 हिन खे मिलियो, हीअ थियो 10 वरी 2 5 10 22 दफ़ा 22 ज़रब 6 6 22 ज़रब 6 कंदासीं त ऐं 2 6 12 2 आयो 1 मथे 2 6 12 12 1 13। हाणे ॾिसो न इहो कम्यूटेटिव प्रॉपर्टी आहे। 6 ज़रब 22 बराबरि आहे 22 ज़रब 6। ठीकु आहे। इन जॻह तव्हां 22 खे 6 सां ज़रब ॾियो या 6 खे 22 सां ज़रब ॾियो, साॻी ॻाल्हि आहे। सही आहे। हाणे कट कंदासीं 537 मां 132। हाणे 7 मां 2 विया, घणा बचिया? 5
बराबरि जी निशानी। हाणे 3 मां 3 विया घणा बचिया 0 ऐं 5 मां 1 वियो 4 ऐं 110। हाणे छा कंदासीं, हाणे अहिड़ो खोड़ो हुजे जो हेठि अंश छेद खे लॻे। सही आहे, 5 जो खोड़ो उन हंध अदद खे लॻंदो जंहिंजो हिकु 5 ऐं 0 हुजे। हाणे हिनखे 5 ऐं 0 आहे, हिन खे 5 खोड़ लॻंदो। 5 खोड़ में खे घणा दफ़ा 0 खे 4 खे नथो लॻे, पोइ 40 खे घणा दफ़ा लॻंदो, 8 दफ़ा। ऐं 5 खे 1 दफ़ा 81। ऐं हिनखे 11 खे घणा दफ़ा लॻे थो 5 खोड़ो, 2 दफ़ा 5 10, हिकु इन खे मिलियो हीउ थियो 10 5 10 22, 81 भाङे 22। हाणे इन खे सॼे में आणींदासीं, हिकिड़ो 22 22 ॿियो 22 44, टे 22 66, 4 22 88, टे 22 66। हाणे 66 कट कंदासीं 81 मां, त पहिरें 1 मां 6 कट कंदासीं, नथो थिए। 7 8 हिकु इन खे ईंदो, हिक खे 11 थींदो, 11 में 6 विया 5 बचिया। हाणे 7 मां 6 विया 7 मां 6 विया 1 बचियो 22। हीअ असां पंहिंजो थियो जवाबु। 3 सॼा 15 भाॻ 22।